सिंध में अॼु गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां ताक़तवर बरसाती ककड़नि जो सिलसिलो शुरू। रिपोर्ट माहिर मौसमियात सहाफ़ी गुलाम हुसैन ख़ाशखेली। जी बिल्कुलु ॿुधंदा हलूं त अॼु सिंध में गजगोड़ ऐं खिवण सां ताक़तवर बरसाति वारनि ककरनि जो सफ़रु जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु वक़फ़े वक़फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। मीरपुर ख़ासि डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु तेज़ बरसाति जा वसकारा जारी आहिनि। थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु तेज़ वॾ फुड़े सां मींहं जो सिलसिलो जारी आहे। अछड़े थर में बि गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसाति जा वसकारा जारी आहिनि। नवाबशाह ज़िलो, सानगढ़ ज़िलो, हैदराबाद ज़िलो, मटियारी ज़िलो समेत सिंध जे हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ासि डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न समेत कराची डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अक्सरियती इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु अॼु खां ताक़तवर ककरनि जो सफ़रु जारी आहे। जंहिं दौरान सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ख़ासि तौर ते सिंध जे ओभर, ॾखण, विच सिंध ऐं लाड़ सिंध जे इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु ताक़तवर बरसाति वारा ककर सफ़र करे रहिया आहिनि ऐं तेज़ तरीन मींहं जो सिलसिलो जारी आहे। बरसाति जे इन ककरनि वारे सिस्टम में ताक़त थी वई आहे। अक्सरियती इलाइक़नि में वक़फ़े वक़फ़े सां तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी आहे। अॼु बरसाति जो सिस्टम दाख़िल थी वियो आहे, जंहिं दौरान अॼु 7 सेप्टेम्बर खां गजगोड़ वारा ककर ताक़तवर थींदे इन्हनि जो सिस्टम जारी रहंदो, जंहिं दौरान बरसाति सिंध जे अक्सरियती इलाइक़नि में 10 सेप्टेम्बर ताईं वक़फ़े वक़फ़े सां जारी रहंदी। काफ़ी इलाइक़नि में सिंध में गूंगे मींहं सां बि वसकारा तेज़ थींदा, जंहिं करे सिंध जे काफ़ी इलाइक़नि में तेज़ तरीन बरसाति जा सिलसिला जारी आहिनि। हिन वक़्तु ताक़तवर ककरनि जो सफ़रु अछड़े थर खां सिंध जे अक्सरियती इलाइक़नि में पखिड़िजी वियो आहे, जंहिं दौरान वक़फ़े वक़फ़े सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे अॻुवाट मॉडल्स मुताबिक़ ऐं हवाउनि जे रुख मुताबिक़ ख़लीज बंगाल, नार बंगाल मां तयारु थींदड़ बरसाती वारे सिस्टम बाबति अॻकथी करे इतला ॾिनो हुयो। हिन वक़्तु सिंध जा अक्सरियती इलाइक़ा ख़ासि तौर ते सिंध जे ॾखण, ओभर, विच सिंध ऐं ओलह सिंध जे इलाइक़नि में गजगोड़ वारा ताक़तवर ककर सफ़र करे रहिया आहिनि ऐं बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जी।